नाज़रीन, कंबर में यूथ फोरम तरफा 2 ॾींहं वारो किताबी मेलो लगायो वियो आहे। पेश आहे तुफ़ैल चांडियो जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, किताब इंसान जो बेहतरीन दोस्त तस्वर किया वेंदो आहे। नौजवान नस्ल के लिए किताब की केतरी अहमियत हिफाजत है, उन वाले से कंबर यूथ फोरम के तरफा कंबर के मुख्तार कौर ऑफिस के ग्राउंड में बरोज़ा किताबी मेले जो इनकाद किया है। अचो तो हितो जे मुंतज़मीन से गाल बोल कयूं तो छा पिया चवनि। शऊर ही असांखे नुक़सान आहे। हीउ मेलो असां किताबनि जो उन करे ई मुनक़िद करायो आहे त हिन शहर में किताबनि जो शऊर वधे, वधि खां वधि नौजवान किताब पढ़ी करे हिकु अक़ली ऐं सोच वारी हिकु बुनियाद ते पंहिंजो बुनियाद क़ाइमु करे ऐं अॻिते हली हिन मुआशिरे खे वधि खां वधि फ़ाइदो ॾिए। जेको असीं लगायो आहे अॻिले साल लगायोसीं, हीउ ॿियो साल आहे असांखे। असीं कोशिशि कयूं था त नौजवान में शऊर अचे ऐं हिन सियासत जा जेके बि किताब आहिनि, हिन में मज़हबी जेके बि किताब आहिनि, इहे हितां जो नौजवान खां तमामु हिकिड़ो जेको मोबाइल जो रुझान अची वियो आहे, उन सां गॾोगॾु असांजे मुआशिरे में किताब जो रुझान जेको आहे उहो घटि थी वियो आहे। असीं कोशिशि कयूं था त हिकु नंढे शहर कंबर में जे किताबनि जो शऊर अचे ऐं नौजवान पढ़ी ऐं अॻिते वधनि। जसो जे मेरान टी वारनि खे जंहिं हीअ प्रोग्राम अॻिते सोशल मीडिया जे थ्रू दुनिया ताईं पहुचायो आहे। असांजी भरपूर कोशिशि इहा ई रहंदी त जेके कंबर जा नौजवान आहिनि इल्म ऐं तालीम खां तमामु घणा पोइते वियल आहिनि। असांजी इहा ई यूथ फोरम जे नौजवाननि जी कोशिशि रहंदी त हीअ तालीम इंसान जी टीं अखि आहे त जीअं हीअ हितां जा नौजवान इहे टीं अखि पिराइनि, इल्मु पिराइनि त जीअं अॻिते वधी सघनि। शुक्रगुज़ार आहियूं मेराना टीवी वारनि जा जेके असांजी हिन प्रोग्राम खे हाईलाइट कयो पिया। असीं किताबी यूथ फेस्टिवल अॻिले साल बि हणायो हुओसीं, हिन साल बि इन्ही जे करे ई हणायो आहे त असां वटि हिकिड़ो मोबाइल जो इहो दौरु अची वियो आहे, अहिड़ो दौरु अची वियो आहे जो हर नौजवान जी अखि मोबाइल जे अंदरि आहे। ऐं उन जे करे ई असीं ॾिसूं पिया त असांजा नौजवान जेके ॾींहों सिर हिन असांजे हिन जागीर जी पटी जा पोइते वियल ऐं हिन मज़ाज में असांजे हिकिड़े वॾे की शहूर में अची विया आहिनि। असां उन्हनि खे हिन मोबाइल खां दूरि रखण जे लाइ ही प्रोग्राम, ही मलाखड़ा, ही मेला, किताबी मेला इन जे करे ई करायूं पिया त जीअं नौजवान में शऊर अचे ऐं किताब पढ़नि ऐं किताब खे ई दोस्त हणनि। ऐं चवंदा आहिनि त जेकी किताब हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेकी ऊंदाही खे गार खां इंसान खे ॿाहिरि कढी ऐं हिकिड़ी असांजो तरक़ी पसंदि क़ौम ॾे माइल कंदो आहे। मोहम्मद बख्श चांडियो सां गॾु तुफ़ैल अमन चांडियो, मेरान टीवी कंबर।